नाज़रीन असां मौजूदा आहियूं कराची प्रेस क्लब ते जिते डॉक्टर नम्रता जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ STP पारां 2 ॾींहंनि जी बुख हड़ताल कई वई आहे। हिते मौजूद मरकज़ी अॻवाननि ऐं कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त माना कातिलनि खे पंहिंजो फौरी तौर ते पंहिंजो ज़ाहिर कयो, उन्हनि खे माना कैफ़र किरदार ताईं रसाइण जे लाइ गिरफ़्तार करे ऐं उन सां गॾोगॾु इन रिपोर्ट खे पब्लिक कयो वञे ऐं इन रिपोर्ट जी रोशनीअ में JIT खे तरतीब ॾिनो वञे त उहा बाक़ाइदे इन्हनि जी कातिलनि जी माना गिरफ़्तारी कराए त नम्रता जे कातिलनि खे जल्दी गिरफ़्तार करे ऐं जेकी VC जेका इहा अजीब ग़रीब जेके ॻाल्हियूं करे ऐं सिंध सरकार जेका रिपोर्ट ज़ाहिर नथी करे इन जे लाइ असां मुतालबो था कयूं त उहा रिपोर्ट जल्द ज़ाहिर कई वञे ऐं नम्रता जे क़त्ल सां इंसाफ़ कयो वञे। ॾिसो, निम्रता जा वारिस असीं इहो चवंदासीं त निम्रता जा वारिस ख़ामोश कोन आहिनि, पर हू वक़्ती तौर ते पंहिंजे हिकिड़े माण्हू सां जेका शइ थिए थी पई न, त उहे माण्हू उन जे तौर ते यानी कि हू पंहिंजे हक़ जे लाइ जॾहिं हू सिंध सरकार जा ऐं मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जा रवैया ऐं उन्हनि खे जेके थ्रेट्स आहिनि उहा शइ इन मां वाज़े पियो थिए त हू जेका ख़ामोशी यानी कि कनि पिया त उन ख़ामोशी जे पोयां हिकिड़ा ॻुझा हथ आहिनि। असांजो लाइ अमल जेको आहे अॻिते लाइ बि भरपूर एहतजाज कंदासीं जेसीं ताईं असां डॉक्टर नम्रता कुमारी जे कातिलनि खे कैफ़र किरदार ताईं न पहुचाईंदासीं। संत तरक़ी पसंद पार्टी इन जदोजहद खे जारी रखंदी। कीअं त हीअ असांजी जदोजहद मुसलसिल 4 महीननि खां जदोजहद हलंदी थी अचे। 4 महीना थिया आहिनि जेकी डॉक्टर नम्रता जो क़त्ल थियो आहे ऐं उनजी तक़रीबन महीनो ॾेढ थियो आहे। उनजो अदालती कमीशन रिपोर्ट बि अची चुकी आहे, लेकिन सिंध गवर्नमेंट जी एॾी लातालुकी आहे, एॾी लापरवाही आहे, उन कमीशन जी रिपोर्ट खे पधिरो नथा कनि। इन लाइ नथा कनि त इन्हनि में इन्हनि जा हथ ॿुॾियल आहिनि। अगरि उहा कमीशन जी रिपोर्ट जेको आहे त माना साम्हूं अचे थी, पधरी थिए थी, त उन में असां इहो था सम्झूं त सिंध गवर्नमेंट फासे थी। नाज़रीन बुख हड़ताली कैंप ते मौजूद मरकज़ी अॻवाननि STP कारकुननि जो इहो चवणो हो त जेसिताईं डॉक्टर नम्रता कुमारी जा कातिल कैफ़रे किरदार ताईं नथा पहुचनि असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन जावेद जोन सां गॾु रज़ा कासी, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।